नून लीग जे क़ाइद नवाज़ शरीफ़ जो इत्तेहादी हुकूमत ठाहिण जो ऐलान। आज़ाद उम्मीदवारनि समेत मुल्क जे सभिनीनि पार्टियुनि खे गॾियल हुकूमत में शामिल थियण जी दावत। ॻाल्हियुनि जो टास्क शहबाज़ शरीफ़ हवाले। खेसि आसिफ अली ज़रदारी, मौलाना फज़लुर रहमान ऐं ख़ालिद मक़बूल सिद्दीक़ी सां मुलाक़ात करण जी हिदायत। संदसि चवण आहे त चूंडुनि में नून लीग सभिनी खां वॾी पार्टी थी उभरी आहे। मुल्क खे बहिराननि मां कढणु संदनि ज़िम्मेवारी आहे। सभिनी जो एतिराम कनि था, पोइ सियासी पार्टी हुजनि या आज़ाद। ज़ख़्मी पाकिस्तान खे ॾुखियाईनि मां कढण लाइ अचो, साणनि गॾु वेहो। संदन एजेंडा रुॻो ख़ुशहाल पाकिस्तान आहे। हू कंहिं सां बि विढ़णु नथा चाहिनि। मुल्क वेड़ झेड़ो बर्दाश्त नथो करे सघे। सियासी इस्तेकाम लाइ घटि में घटि 10 सालनि जी ज़रूरत आहे। मुस्लिम लीग नून जो सदर शहबाज़ शरीफ़ गॾियल हुकूमत ठाहिण बाबति सलाह मशवरनि लाइ सरगर्म। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी, मौलाना फज़लुर रहमान ऐं ख़ालिद मक़बूल सिद्दीक़ी सां फ़ोन ते राब्ता। मुलाक़ात लाइ वक़्तु घुरी वरितो। हुकूमत ठाहिण बाबति सलाह मशवरा कया वेंदा। इलेक्शन 2024 जा नतीजा अचण जो सिलसिलो जारी। हिन वक़्त ताईं आयल नतीजनि मूजिबि क़ौमी असेंबली में पीटीआई ऐं हामी आज़ाद उम्मीदवार सभिनी खां अॻिरा। 265 सीटुनि मां 97 सीटुनि ते आज़ाद उम्मीदवार कामयाब। नून लीग 70 सीटुनि सां वॾी सियासी जमायत बणिजी वई। पीपुल्स पार्टी जो 53 सीटुनि सां ॿियो नंबर। MKM पाकिस्तान 17 सीटूं खणी सघी। मुस्लिम लीग काफ 3, BNP, मुस्लिम लीग ज़िया, MWM हिक सीट। पाकिस्तान तहरीक इंसाफ जे अॻवान बैरिस्टर गौहर ख़ान चयो आहे त सिंधन पीपुल्स पार्टी नवाज़ लीग सां राब्तो नाहे। उन्हनि सां गॾिजी हुकूमत न ठाहींदा। आज़ाद उम्मीदवार कंहिं बि पार्टी में न वेहंदा। हू इन्हीअ जमायत जो साथ ॾींदा। PTI बानी कंदो। वफ़ाक़ पंजाब ऐं KP में हुकूमत ठाहींदा। सिंध में PP वॾी अक्सरियत हासिल कंदे अकेले सिर हुकूमत ठाहिण जी पोज़ीशन में अची वई। MKM 28, आज़ाद उम्मीदवार 14 सीटुनि ते कामयाब। जमात इस्लामी खे 3 ऐं GDA खे 2 सीटुनि ते सोभ। पंजाब में PTI हामी आज़ाद उम्मीदवार अॻिते। नून लीग बि वॾियूं सीटूं खणी वई। KP में PTI हामी आज़ाद उम्मीदवार पहिरें नंबर ते अची विया। बलूचिस्तान में PP सभिनी खां अॻिते। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी लाड़कानी खंबर शहदाद कोट जे तक तां कामयाब। लाहौर में मुस्लिम लीग नून जे अता तारड़ हथां शिकस्त। नवाज़ शरीफ़, आसिफ ज़रदारी, मौलाना फज़लुर रहमान, यूसुफ रज़ा गिलानी, शहबाज़ शरीफ़, मरियम नवाज़, महमूद खान अटकज़ई, अख्तर मेंगल ऐं सरदार लतीफ़ खोसा खटी विया। ख्वाजा साद रफ़ीक, राणा सनाउल्ला, आबिद शेर अली, जहांगीर तरीन, परवेज़ खटक, महमूद खान, अहमल वली खान ऐं गुलाम मोहम्मद बलोर खे शिकस्त। डॉक्टर यास्मीन राशिद हाराए वई। ख्वाजा आसिफ सियालकोट में उस्मान डार जे अमर खां खटी वियो। NA 44 ॾे खां ते आज़ाद उम्मीदवार अली अमीन गंडापुर कामयाब। JUI जे मौलाना फज़लुर रहमान घर वारो तक हाराए पशीन वारी तक तां खटी असेंबली में पहुची वियो। सिंध जे 16 ज़िलनि में PP क्लीन स्वीप करे वरितो। कराची में MKM सभिनी खां वधीक सीटूं खटे वरितियूं। GDA ऐं JUI खे बदतरीन शिकस्त। रुॻो ख़ैरपुर ऐं सांगड़ मां GDA 2 सूबाई सीटूं खटे आई। बदीन ज़िले में मिर्ज़ा ख़ानदान का बि सीट न खटी सघियो। नौशरो फ़िरोज़ जा जतोई बि न खटे सघिया। सदरदीन शाह, संदसि पुट इस्माइल शाह, बशीर मेमण, मोहम्मद मियां सुमरो, अरबाब रहीम, लियाकत जतोई, मोहम्मद खान जोणेचो, डॉक्टर इब्राहिम जतोई, आबिद जतोई, ज़ैन शाह, अयाज़ लतीफ़ पलीजो बि न खटे सघिया। अली नवाज़ शाह, डॉक्टर कादिर मक्सी, राशिद मेमन सुमरो, मौज़म अब्बासी ऐं डॉक्टर सफ़दर अब्बासी खे बि शिकस्त। वफ़ाक़ी सरकार तरफ़ां मोबाइल ऐं इंटरनेट फ़ोन सर्विस बंदि रखण जो फ़ैसिलो दुरुस्त करार। निगरान वफ़ाक़ी घर वज़ीर गौहर एजाज़ ख़ान जो चवणु आहे त पोलिंग वारे ॾींहुं मोबाइल डिवाइस ज़रिए दहशतगर्दी जो इतलाउ मिलियो। इंटरनेट ऐं मोबाइल फ़ोन सर्विस बंदि रखी ॾुखियो फ़ैसिलो कयो। क़ौम खे सिक्योरिटी इदारनि ते फ़ख़्रु हुअणु घुरिजे। मुर्तज़ा सोलंकी जो चवणु आहे त समूरी दुनिया में सिक्योरिटी लाइ मोबाइल फ़ोन सर्विस बंदि रखी वेंदी आहे। आम चूंडुनि जा नतीजा साम्हूं अची रहिया आहिनि। मालेर जे इलाइक़े में मणगोट बरसात डैम में औरत समेत 2 ॼणा ॿुॾी फोत। नींगरीअ समेत 2 ॼणा बेहोश थी विया। फोतियुनि जा लाश ऐं बेहोश थियल ॼणा अस्पताल मुंतक़िल।
गज़ा ते इसराइली फ़ौज हमला जारी गुज़िरियल 24 कलाकनि दौरान वधीक 107 फ़लस्तीनी शहीद, केतिरा ई ज़ख़्मी। ख़ान यूनिस में अल नसर अस्पताल जे हमला विच गज़ा में स्कूल ते बमबारी 7 अक्टूबर खां हिन वक़्त ताईं शहीद फ़लस्तीनियुनि जो अंग 28,000 ताईं पहुची वियो। 67,000 खां वधीक ज़ख़्मी। जंगी जुनून में मुबतला इसराइली वज़ीर आज़म जे रफ़ा ते ज़मीनी हमले जो मंसूबो फ़ौज खां ऐलान घुरी वरितो। अमरीकी सदर जो बाइडन गज़ा ते इसराइली हमलनि खे हद खां वधीक करार ॾेई छॾियो।